नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो कि ॾिसो ॿ राज्य हूंदा आहिनि, हिकु हूंदो आहे राम राज्य, हिकु हूंदो आहे रावण जो राज्य। रावण राज्य में सभिनि जी मृत्यु थींदी आहे। मृत्यु अर्थात आत्मा पंहिंजे कर्मनि अनुसार शरीर छॾंदी आहे। जॾहिं हुनजो समय पूरो थींदो अथसि त शरीर छॾंदी आहे। राम राज्य अर्थात परमात्मा जो स्थापन कयल राज्य, हुन में कॾहिं बि आत्मा जा कंहिंसां हिसाब किताब न हूंदा अथसि। हिसाब किताब हूंदो आहे तॾहिं त आत्मा समय खां पहिरियों शरीर छॾे छॾंदी आहे न। त हुते त कंहिंसां कोई हिसाब किताब हूंदो ई न, कोई रोग आदि हूंदो ई न। त पंहिंजे समय ते आत्मा स्व इच्छा सां शरीर छोड़दी। भक्ति जी सामग्री त ॾाढी फैलियल आहे। जीअं त झाड़ फैलियल आहे, हाणे नए झाड़ जो कलम थो लॻे। कहिड़ो झाड़ जो कलम थो लॻे? हिन मनुष्य सृष्टि रूप जो जेको झाड़ आहे न, हुन जो हाणे कलम थो लॻे। केरु थो लॻाए? निराकार परमात्मा बि बाप। हुन जा मददगार केरु आहिनि? पाण सभु वारा आहियूं। बाबा चवंदा आहिनि कि मां जानी जानन हार न आहियां, मां कोई सभ जे मन खे थोड़ी पढ़दो आहियां। हे त रिद्धि सिद्धि वारा हिन दुनिया में ॾाढा आहिनि जेके अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। भॻवान चवंदा आहिनि कि मां भॻवान त छा न करे सघंदो आहे, परंतु परमात्मा चवंदो आहे कि मां कुछ भी न करे सघंदो आहे। छो जी मां भी ड्रामा जे चक्कर में फसियल आहियां। अर्थात जेको ड्रामे में आहे मां भी उहो ई कंदो आहे। ईअं थोड़ी मुंहिंजी मर्ज़ी हुजे त मां कंहिंखे भी मुर्दे खे भी ज़िंदो करे छॾां, कंहिंखे भी एॾो पैसो ॾेई छॾां, न। ड्रामा में जेको हूंदो आहे मनुष्य आत्मा भी उहो कंदी आहे, मां भी उहो ई कंदो आहियां। हा, बाक़ी इहो आहे कि अगरि तव्हां बुरा कर्म कया अथव ऐं तव्हां महसूस करे मूंखां तव्हां माफ़ी मांगियो या मुंहिंजी मदद मांगियो, त तव्हांजो जेको भी कर्म अथव हुन जे बोझ खे मां हल्को करे सघंदो आहियां, बुरे कर्मनि खे। बाक़ी इहे जेका ॻाल्हियूं चवंदा आहिनि भॻवान जे लाइ कि पत्ते पत्ते खे भॻवान हिलाईंदो आहे, सभिनि जे मन खे ॼाणंदो आहे, भॻवान छा न करे सघंदो आहे, भॻवान सभिनि हंधि आहे, इहो सभु कूड़ आहे। मां हीअं न आहियां। मां त सदैव परमधाम निवासी आहियां। ईंदो आहे हिन सृष्टि खे नयो ठाहे करे पोइ हली वेंदो आहे। बाक़ी तव्हांजी हिन रावण जी दुनिया में छा छा थो हले, कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, इन सां मुंहिंजो कोई मतिलबु न आहे। मां त बसि पंहिंजो कमु करणु ईंदो आहे। बाक़ी जेका सचे मन सां मूंखे यादि कंदा आहिनि हुन जे जीवन में पोइ सुख शांती सां उहा आत्मा जीवन जीए, इहा मां करे सघंदो आहियां। बाक़ी त कलयुगी ॻाल्हियुनि खां जेको थींदो आहे हुन सां मूंखे कोई भी मतिलबु न आहे। त बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो, मां त तव्हांखे जेको ॿुधायां था जेतिरो स्मृति में रखंदव न, उन सां ई तव्हां सुख शांती पाईंदव। अॼुकल्ह मनुष्य काथे काथे फसियल आहे न, हेॾी ॻाल्हियुनि में फसण जी भी कोई ज़रूरत न आहे। मनुष्य खे छा खपे? अगरि ॾिसूं त मनुष्य खे बसि दाल रोटी सुठी तरह खाइणी आहे, ॿियो छा करिणो आहे। लेकिन अॼुकल्ह जी दुनिया में जेतिरो दिखावो आहे, वैरायटी टाइप ऑफ हेॾा रोटियुनि जी भी, खाइण जी भी हेॾी वैरायटी, पाइण जी भी हेॾी वैरायटी, घुमण जी भी हेॾी जॻहियूं, हुन में मनुष्य भल कंदो त आहे लेकिन ख़ुदि भी हुन में फसी वेंदो आहे। ॾिसो अॼुकल्ह एॾो फसी वियो आहे कि मनुष्य खे भॻवान खे यादि करण जी भी फुर्सत कोन अथसि। नामधारी जीअं थींदा आहिनि न, उन रीति भॻवान खे यादि कंदा आहिनि। त जॾहिं आत्मा पंहिंजे पीउ खे ई नथी यादि करे त अहिड़ो जीवन जीअण जो मतिलबु छा आहे? जॾहिं तव्हांखे पंहिंजे पीउ जे लाइ समय न आहे, बाक़ी तव्हां पंहिंजे शरीर जे लाइ केॾो था कुझु करो, ऐं जेतिरो करो था हुन सां तव्हांजो
मन भी ॾाढो ख़राब थो थिए, तव्हांजो शरीर भी ख़राब थो थिए। तंहिंखां सुठो त हिन कलयुग जे हिसाब सां पाण खे हमेशा साधारण जीवन जीअणो खपे, न ज्यादा ऊंच न ज्यादा कम। तंहिंमें ही आत्मा सुख शांति महसूस करे सघंदी आहे। छो जी आत्मा जो खुद जा स्वभाव, जो ओरिजिनल स्वभाव हूंदा आहिनि न, उहो हूंदा आहिनि सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्ति। लेकिन अॼु जी हिन विकारनि भरी बुराइनि भरी दुनिया में आत्मा खे ये खुद जी जेकी गुण अथसि, खुद जी जेकी शक्तियूं अथसि, उहो ख़तम थी वञे। हिन करे आत्मा परेशान थी थिए। ॾिसो तव्हांजो स्थूल धन जेको आहे, अगरि वो फालतू में ख़र्च थींदो वेंदो त तव्हांखे परेशानी थींदी न। उहोई आत्मा जो धन इहो ई आहे, सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियूं ज्ञान। त इहो ॾींहं बाय ॾींहं विकार ऐं बुराइनि जे कारण पैसो कमाईंदे कमाईंदे दुनिया में दिखावे जे लाइ आत्मा मां ख़तम थो थींदो वञे, त आत्मा परेशान थी थिए। लेकिन पाण छो नथा सम्झूं? छो जी पाण आत्मा खे पहचानंदा ई न आहियूं, पाण त शरीर खे ई ॾिसंदा आहियूं न। त हिन करे परमात्मा बाप चए थो कि तव्हांजी आत्मा मूंखे ॾाढो पुकारे थी, तव्हांजी आत्मा ॾाढी अशांत थी वई आहे। हिन करे मां चवां थो कि हाणे मां आयो आहियां, पंहिंजी आत्मा, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो त मूंखे यादि करो ऐं जेतिरो थी सघे कमु ओतिरो ई करिणो। जीवन में जेको बि पाण कमायूं आदि था, पढ़ाई आदि था करूं, धंधो दौरी था करूं, उहो उन अनुसार ई करूं जीअं पंहिंजी आत्मा भी सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तिशाली महसूस करे। जबरदस्ती करण सां आत्मा खे परेशानी थींदी आहे, त हुन सां जॾहिं आत्मा परेशान थी थिए त शरीर खां वो कर्म कराए न सघंदी। शरीर खां कर्म कराए न सघंदी त पाण खे दुख थींदो न, भई मां जेतिरो चाहियां थो ओतिरो करे नथो सघां। छो जी त आत्मा खे हुन जी जेको भोजन अथसि, हुन जी जेकी शक्तियूं अथसि, ऐं उहो कीअं कीअं लॻाइण थी चाहे, उहो पाण करूं नथा। त हाणे परमात्मा बाप चईंदा आहिनि कि हिन दुनिया में त ज्यादा अगरि ऊंच वञिणो आहे त पाण खे पंहिंजी आत्मा जी जेकी ओरिजिनलिटी हूंदी आहे न, जेकी असली में जीअं आत्मा में जो शक्तियूं गुण आहिनि, हुननि खां पाण खे परे थियणो पवंदो। छो जी हिन जी दुनिया में अॻियां बढ़ण मतिलबु विकारनि जे वश थी करे, बुराइनि जे वश थी करे पाण अॻियां वधूं। लेकिन पंहिंजी अंतर आत्मा पाण खे ईअं अलाउ मतिलबु परमिशन न ॾींदी आहे, पाण खे न चईंदी आहे कि इहो कर तूं। छो जी कूड़ ॻाल्हाइण आत्मा जो असली स्वभाव आहे कि मूंखे कूड़ न ॻाल्हाइणो आहे। लेकिन अगरि पाण खे कुझु कमु करिणो आहे ऐं हुन में अगरि ज्यादा अॻियां वञिणो आहे त कूड़ बि ॻाल्हाइणो थो पए। लेकिन पंहिंजी आत्मा चए थी न, हिन खां त असां साधारण जीवन जीऊं उहो सुठो। कूड़ ॻाल्हाए करे चोरी आदि करी करे बुराइयूं आदिन से वश थी करे पाण अॻियां वधूं, ये पंहिंजी आत्मा पाण खे अलाउ न कंदी आहे, परमिशन न ॾींदी आहे। लेकिन हाणे मनुष्य आत्मा पंहिंजी हिन असली आत्मा जी जेकी पहचान आहे कि आत्मा सत्य आहे, आत्मा कॾहिं बि ग़लति काम न कंदी आहे, हिन खे बि नथो ॾिसे ऐं कूड़ जे वश थी करे बुराइनि जे वश थी करे एॾो अॻियां वधी वियो आहे। भले आत्मा दुखी थी थिए, लेकिन इंसान अॻियां वधंदो थो वञे, लेकिन अंतरात्मा खे थी सॾु करे परमात्मा बाप खे कि अचु असांखे हिन दुनिया मां छुड़ाए, हिन बंधन मां छुड़ाए। त हाणे परमात्मा बाप आत्माउनि जी पुकार ॿुधी करे हिन सृष्टि ते आयो आहे ऐं पाण खे घड़ी घड़ी थो चए कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, शरीर न। आत्मा सम्झंदो त पाण सत्य जी राह में हली करे सभु कमु कंदासीं। ॾिसो लक्ष्मी नारायण सतयुग जा महाराजा महारानी जेका हुया, हुन बि त सत्य जी राह में हली करे केतिरो ऊंच पद पाए। अॼु लक्ष्मी नारायण जेतिरा अमीर त हिन दुनिया में कोई बि न आहे।
भले अमेरिका कुझु बि केॾा वॾा वॾा कम कंदा हुजे, लेकिन हुननि जो त महल ई सोने हीरनि जो हुयो। छो हुननि खे एॾो कुझु धन आदि मिलियो? छो जी हुन सत्य बाप जी राह ते हली करे, जेको सचो बाप परमात्मा जीअं हुनखे चईंसि, जीअं कर्म कर, जीअं बि ॻाल्हाए, उथ, सोच, हुननि सभी उहो कुझु कयो, तॾहिं त उहो परमात्मा हुन में परमात्मा हुननि खे एॾी वॾी दुनिया ठाहे ॾिनई। उहो परमात्मा की माण्हू भगवान जे रूप में हुननि खे पूजे थो। आहिनि त भगवान, छो जी भगवान निराकार हूंदो आहे, लेकिन परमात्मा खुदि हली करे पंहिंजी सभु शक्तियूं हुननि खे ॾींदो अथनि न, तॾहिं त माण्हू सोचंदा आहिनि की इहे ई भगवान आहे। लेकिन छो उहो सोचंदा आहिनि? छो जी हुननि वटि उहो परमात्मा जी रियल में सभु शक्ति हुयूं। त परमात्मा त ॾेखारे में नथो ॾे, ऐं हुननि खे भगवान छो चईंदा आहिनि इहे बि माण्हुनि खे न पतो आहे। परमात्मा चईंदा आहिनि हिननि खे मां सर्व शक्तियूं ॾिनियूं, छो जी इहे मुंहिंजी चइण ते हलिया हुया। जीअं माउ बाप बि पंहिंजा ॿारनि खे, सम्झो 4 ॿार हुजनि, हुननि मां सभिनि खे ज्यादा धन संपत्ति कंहिंखे ॾेई वेंदो आहे? जेको लाइक़ु ॿार सम्झंदो आहे न, त हुनखे ई पोइ नंढा भाउ भेण माउ पीउ जे रूप में मञंदा आहिनि। पहिरियों त मञंदा हुया, हाणे जी त दुनिया अलॻि आहे। त ईअं ई परमात्मा बि चईंदा आहिनि की लक्ष्मी नारायण जेका आहिनि, हिननि जी जेकी आत्मा आहे, इहे लाइक़ु ॿार आहिनि त मुंहिंजा सभी ॿार, लेकिन इहे लाइक़ु ॿार आहिनि त हिननि खे ई मां तव्हांजी देखभाल जे लाइ हिन दुनिया में छॾे छॾियो। भले वो हुन रूप में हाणे न आहिनि, लेकिन काथे न काथे हुननि जी आत्मा त हिन सृष्टि ते आहे न, त काथे न काथे उहो बि भगवान खे यादि कंदी हूंदियूं, जंहिंसां पाण खे मदद थी मिले। अॼुकल्ह माण्हू देवियुनि आदियुनि खे, गुरुनि आदि खे, देवताउनि खे यादि था करनि, लेकिन हुननि वटि शक्ति काथां ईंदी आहे? परमात्मा बाप खां ई हुननि वटि शक्ति ईंदी आहे। त ज़रूर उहो बि परमात्मा खे यादि कंदा हूंदा, तॾहिं त हुननि जे ज़रिए पाण खे शक्ति थी मिले। त परमात्मा बाप चईंदा आहिनि की देवी देवताउनि जी आत्मा बि हिते ई आहे, ऐं पाण सभु जेका बि देवी देवता घराने वारे जी आत्मायूं आहियूं, उहे सभु पंहिंजे धर्म खे हिंदू धर्म चईंदियूं आहिनि, लेकिन पूजंदियूं कंहिंखे आहिनि? देवी देवताउनि खे। ॾिसो अॼु क्रिश्चन आहिनि, उहो पंहिंजे क्राइस्ट खे पूजंदा आहिनि न, त ज़रूर क्रिश्चन धर्म जा थी विया न। त पाण सभु देवी देवताउनि खे पूजूं था, यादि था करूं, त ज़रूर पंहिंजो बि धर्म कहिड़ो आहे? देवी देवता। उहो त देवी देवताउनि जे धर्म जे समय जेका नियम मर्यादा हुया, उहो पाण हाणे, छो जी पाण खे आत्मिक स्मृति न आहे न, आत्मिक स्मृति सां न आहे, हिन करे पाण हुनजो नियम मर्यादाएं पालन नथा करूं। लेकिन पाण खे परमात्मा चवनि था, जीअं ई तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदव न, त आत्मा जा जेका असली गुण आहिनि, उहो पंहिंजे पाणे तव्हांजे जीवन में ईंदा वेंदा। हिकु बार जॾहिं अभ्यास शुरू कंदव त तव्हांखे नज़र ईंदो कि कीअं मुंहिंजा बि असली गुण, असली शक्तियूं मूं में ईंदियूं थी वञनि। त हिनखे परमात्मा चईंदो आहे, हिनखे अभ्यास कंदव त ई तव्हांखे हिनजो पतो लॻंदो कि कीअं पंहिंजी असली गुण शक्तियूं पंहिंजे जीवन में ईंदियूं आहिनि। इहो त रौरो नर्क आहे। हाणे हिन नर्क जो विनाश करणु त ज़रूरी आहे। कोई सम्झे असां वॾे वॾे महलनि में था रहूं, असांजे लाइ सुख आहे, लेकिन परमात्मा बाप चईंदा आहिनि बाक़ी सभु त दुखी में आहिनि न, त मूंखे त सभिनि जे हिसाब सां ई हिन दुनिया खे परिवर्तन करे स्वर्ग ठाहिणो आहे। त तव्हांजा त महल कुझु बि न अथव, अॻियां स्वर्ग जी दुनिया में त ॾाढा सुठा सुठा महल हूंदा। त इहे सभु बाबा पाण खे स्वर्ग जी ॻाल्हियूं हिन करे ॿुधाईंदा आहिनि ताकी हिन नर्क जी दुनिया सां माण्हू जो बुद्धि योग निकिरे। जॾहिं कंहिंखे सुठी ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं कि हाणे तूं हिनखे छॾ त तोखे ॿियो सुठो मिलंदी, तॾहिं त उहो पुरानी चीज छॾे सघंदो आहे न। त परमात्मा बि पाण खे चवनि था कि बुद्धि मां हाणे हिन पुराणी दुनिया, पुराणी चीजियूं, पुराणी हिन देह मां बि पंहिंजो बुद्धि योग कढो।
पुराने संबंधिन मां भी पंहिंजो बुद्धि घटायो, तॾहिं तव्हांजे नई दुनिया में नया देह, नई संबंधी, नया सभु कुझु तव्हांखे मिलंदो। त ये बुद्धि सां पाण खे सभु कुझु कंहिंखे ॾियणो आहे? परमात्मा खे। छो जे हिन सां मोह निकिरंदो। मन खे शांति त शांति धाम में मिलंदी आहे, लेकिन हिते बि चाहूं त थोड़ी देरि पाण वेही करे मन खे शांत करे सघंदा आहियूं। हुनजे लाइ सभिनि खां सुठो अभ्यास ई आहे कि मां केरु आहियां। जॾहिं आत्मा सम्झी करे सम्झो तव्हांखे कुझु कमु करणो हुजे, तव्हां चओ कि हाणे मां आत्मा हिन शरीर खां कर्म थी करां, पोइ जॾहिं कर्म पूरो थिए त पाण इहे संकल्प कंदासीं न कि हाणे मां आत्मा जेको बि कर्म कयो उहो पूरो थी वियो, हाणे मां थोड़ी देरि शांति में थी वेही रहां। त जीअं कछुओ न पंहिंजा हथ पेर ॿाहिरि कढंदो आहे, पोइ कर्म कंदो आहे, पोइ वापसि हथ पेर अंदरि करे वेही रहंदो आहे। त उअं ई पाण आत्माउनि खे बि शरीर आहे, आत्मा खे शरीरनि सां कर्मेंद्रियनि सां कर्म करणो आहे। कई हुन खां पोइ चुपचाप कर्मेंद्रियनि खे शांति सां विहारे करे पंहिंजे सुधर्म में वेही रहे कि मां हाणे आत्मा शांति सां वेठी आहियां। पोइ जेको बि कुझु बि यादि करणो हुजे, सिमरन करणो हुजे या कुझु करणो हुजे त उहो करे सघंदा आहियो। त हिन सां आत्मा खे थोड़े समय जे लाइ हिते शांति मिल सकती है, लेकिन असली शांति त आत्मा खे काथे मिलंदी आहे? शांति धाम, जिते आत्मा खे शरीर ई न हूंदो आहे। शरीर न हूंदो त बिना शरीर त आत्मा सदैव शांत आहे। ॾिसो राति जो जॾहिं पाण सुम्ही पईंदा आहियूं, आत्मा चवंदी आहे न कि अॼु मां केॾो कमु कयो, हाणे त मां थकिजी वई आहियां, त बेड ते लेटे निंड अची वेंदी आहे। त हुन समय बि शांत जो उहो थींदो आहे न, अगरि आत्मा में कोई वीचार न हुजे त शांति सां सुम्ही पईंदी, ऐं अगरि आत्मा खे वीचार हूंदो आहे त मन में उहो हलंदो वेंदो आहे त निंड बि न ईंदी आहे। त परमात्मा बाप चवंदा आहिनि कि आत्मा खे शांत करणो आहे पाण खे, तॾहिं पंहिंजो जीवन सुख शांति में निकिरंदो। अच्छा, मीठे मीठे सिकीले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता खे बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। पोइ वरदान में बाबा चवनि था कि अगरि मुख ऐं मन ॿई शांत हूंदा त तव्हां शांत स्वरूप जी स्थिति खे अनुभव करे सघंदो। इहो जॾहिं अभ्यास थी वेंदो, हिन खे चइबो अशरीरीपन। त अशरीरी अर्थात आत्मा खे हिन शरीर जो भान बि न रहे। उहो कॾहिं थींदो? जॾहिं मुख बि शांत हूंदो, मुख बि ज्यादा न ॻाल्हाईंदो, मन में बि ज्यादा वीचार न हूंदा, त उहो शांत स्वरूप स्थिति थींदी आहे। आत्मा शांति जी सागर जो ॿार आहे न, हिन करे हुनखे शांति ॾाढी प्रिय लॻंदी आहे। तन ऐं मन खे आराम मिलंदो आहे कॾहिं? जॾहिं आत्मा परमात्मा खे यादि कंदी आहे। अशरीरीपन जो जेतिरो अभ्यास कंदव कि शरीर त मूंखे खेल खेॾण लाइ मिलियो आहे, हाणे मां खेल खेॾी छॾियो, चाहे त रोटी बि ठाहियो था, कंहिंसां ॻाल्हाए बि था, धंधो धड़ी बि था करो, इहे खेल था खेॾो। त हाणे मां सुबुह खां शाम ताईं खेल खेॾियो, हाणे मां आत्मा हिन शरीर मां थोड़ी न्यारी थी करे पंहिंजे आत्मिक स्वरूप में वेठी आहियां। जॾहिं अहिड़ो अभ्यास कंदव त परमात्मा जी बि यादि रहंदी ऐं पाण खे अशरीरीपन जी बि अभ्यास थी वेंदो। स्लोगन आहे सर्व गुण व सर्व शक्ति खे जो अधिकार प्राप्त कर आहे। पाण खे आत्मा खे जेको अधिकार आहे न, सर्व गुणों सर्व शक्तियुनि जो अधिकारी आहे आत्मा। जीअं कंहिंजी माउ पीउ हूंदा आहिनि त सोचदा आहिनि न कि इहो त ॿार जो अधिकार आहे, त ईअं आत्मा जो अधिकार छा आहे? सर्व गुण और सर्व शक्तियूं। त इहे सर्व गुण और शक्तियूं जेकी पंहिंजे गुम थी वियूं आहिनि, जेकी पाण भुलिजी विया आहियूं, उहो वापसि आत्मा में धारण करण लाइ परमात्मा जो आज्ञाकारी ॿार ठहिणो पवंदो। आज्ञाकारी मतलब परमात्मा बाप पाण खे छा था चवनि, कहिड़ी आज्ञा था ॾियनि घड़ी घड़ी कि बच्चे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, पंहिंजे पीउ परमात्मा खे यादि करो, कर्म कंदे बि जीवन जियो।
त ही तव्हां सर्व शक्तियूं गुण वापसि अची वेंदा। अच्छा, ओम शांति। त जी, जी, परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, पोइ हिनखे जी, एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जी, जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, जी, थैंक यू। थैंक यू।